कानपुर महर के गोठ सोनो पिताफी के नौजवान सदाम पिताफी के पुलिस खंबे गुम करे छड़ियो। वारिस एसएसपी घोटकी ऑफिस पहुंची संदस जी आजादी लाए एहतजाजी मुजाहरो करे पुलिस खिलाफ सख्त नारेबाजी कई। नौजवान के वारसन खादिम हुसैन, सोराब अली, माशूक अली पिताफी, तालिब हुसैन पिताफी एहतजाज कंदे चयो त असां जो नौजवान सदाम पिताफी के 10 ॾींहं अॻु कानपुर पुलिस खंबे गुम करे छड़ियो, जंहिंजी आज़ादी लाइ पुलिस वटि केतिरा चक्कर काटिया आहिनि। पुलिस असांजे नौजवान के ज़ाहिर करण लाइ तयार न आहे। चयो आहे त किथे असांजे नौजवान के मारे न छॾे, जेका संदन नाइंसाफ़ी आहे। 12वां ॾींहुं असांखे इंसाफ़ खपे, न चोरीदा न ॾियारीदा न काई शइ न काई शइ कुझु न। पुलिस आदि त असांखे न ॾसंदी न ॾींदी न करंदी। हा इहो ॿिया कुझु न चोरीदा न ॾियारीदा पाप पे राखी राखनि अपने गरीब दे हाल बस हर कंहिंजी ख़ैर कुझु न। असांखे इंसाफ़ खपे बस पाहां बद नीत नाल असां नंढड़ी चोटड़ी दा बेड़ा ए नंढड़े ए बचड़े तो बाबा मजाल खबर नथी पे बुधाइण नथा चाहन। असां कई चक्कर काटे काटे उते भजी भजी थकजी पियाऊं। न त बुधाइण कम आहे बाबा हिन जे मथों या हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे ऐं ज़ाहिर करे लाकब त कनि न सर। ना लाकब कयो अथनि हिन वक़्त ताईं, न का ॻाल्हि न का पंदा। ॿार साइडनि ते वॾेरनि जी ओता कनि ते जेके इन्हनि जा थाका ठहियल आहिनि उते हिन वक़्तु रखियूं वेठा आहिनि। 12 ॾींहं थी चुको आहे सर, हिकु अधु ॾींहुं कोन्हे। मक़सदु आहे पुलिस जो कमु आहे, पुलिस जो कमु आहे। ठीकु आहे तव्हां खयो आहे, खणी उन खे लाकब में रखो। लाकब में रखे खां बाद में जेका ॻाल्हि आहे त तव्हांखे चालान करणु फ़र्ज़ु आहे, गुम करणु फ़र्ज़ु न आहे। इहो गुम करणु जेको आहे मक़सदु कॾहिं ॿुधंदा हुया वे त जेके धाड़ेल खणी ग़रीबनि खे वञी अगवा करे बांदी कंदा हुआ। अॼु उहे बांदी असांजे साम्हूं जेके असांजी पुलिस एहलकार आहे 12 ॾींहं छा चइजे पुलिस आहे या धाड़ेल आहे। कई चक्कर सही काटे असां वटि न आहे, असां वटि न आहे। हाणे उन्हीअ जे करे असां एसपी साहब वटि अर्ज़ु खणी आया आहियूं त वास्ते अल्लाह जे असांखे छोकिरो ज़ाहिर करे ॾे। मक़सदु आहे असांखे ख़दशो आहे जेको 12 ॾींहंनि जे अंदरि हिन वक़्तु ज़ाहिर न कयो अथनि। सुभाणे कूड़ो इल्ज़ाम ॾेई हाफ फिलाई करे सघनि था, फुल फिराई करे सघनि था। असां ग़रीब छा करे सघंदासीं? जे उन जे मथां केस को हुजे हा त 12 ॾींहंनि जे अंदरि छो न उन्हनि ज़ाहिर कयो। अॼु बकरी जो चोर हूंदो आहे, रिड जो चोर हूंदो आहे, मोबाइल जो चोर हूंदो आहे, कंहिं टाइम पुलिस पकड़ी उन खे थाणे ते रखंदी आहे। पर मक़सदु आहे त 12 ॾींहंनि में का साबूत न का ॻाल्हि न का पंदा छो हिन खे ॿाहिरि उता कनि ते रखे थी। असां एसपी साहब वटि वास्तो अल्लाह जो खणी आया आहियूं। असांखे इंसाफ़ छोकिरो सोने पिताफी जो आहे खानपुर मार गबोलाबाद मार्केट आहे, उतां छोकिरो गुम थियो आहे। उतां ॿुधण में अचे पियो असांखे छोकिरनि जो परेशान थिया थियूं त माण्हुनि ॿुधायो त परेशान न थियो, पुलिस खणी वई आहे। हुबदार नालो आहे कांस्टेबल जो, मंगड़हार आहे खानपुर मार जो। उन छोकिरे खे खणी करे गुम करे छॾियो। अॼु 12 ॾींहं थी विया आहिनि, असां परेशान, मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, लेकिन का असांखे हाणे ख़बर नथी पए, न कोई ॿुधाइनि था न शो कनि था पिया। असां इहा मजबूर थी करे हाणे एसएसपी ऑफिस जे जेको आहे गेट ते धरणो आयो आहे। जी न सर को केस वग़ैरह कोन्हे। जंहिं गाॾी ते मोटरसाइकिल ते आहे हे उन जा काग़ज़ आहिनि, साफ़ शफ़ाफ़ माण्हू आहे, को कंहिं शा में इन्वॉल्व कोन्हे। अगरि हाणे करे छॾनि त उनखे ख़बर, लेकिन बज़ाहिर सॼी आवाम असां सां ॻोठ वारा गॾनि त को हुन ते अहिड़ी का जेके एनसी वग़ैरह का शइ बि न आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, इन जे लाइ असां जेको आहे धरणे में हयूं वेठा आहियूं। नींगर जे संदस वालिद इल्ज़ाम हयो त 10 ॾींहं अॻु मुंहिंजे संदस पुट सदाम खे पुलिस एहलकार हुबदार घरां खणी खंबे गुम करे छॾियो। हाणे जेकॾहिं थाणे वञूं था त पुलिस मञण लाइ तयार न आहे। हुननि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त असांजे नौजवान खे फौरी तौर आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।